फीहा अरबअतुन हुरुम। खुदा फरमाए तू अल्लाह वट 12 महीना हन, इन्हनि 12 महीननि में 4 महीना इज्जत वारा हन, उन्हनि चेन में मुहर्रम भी आहे। फजर कसमा फजर जो इनमा मुरादा मुहर्रमुल हराम जी पहिरी तारीख़ जी फजर खुदा इन जो कसम थो खणे। वलयालन अशर इन में ॿिया बि कौल हन, पर हिकिड़ो कौल इहो बि आहे इन मां मुहर्रमुल हराम जो 10 ॾिहाड़ा पहिरियां 10 रातियूं जेके आहिनि पहिरियां इहे मुराद हन। सहाबे करम हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला जी रिवायत सां अल्लाह जे प्यारो लिखियो आहे त सहाबा 3 ॾहाकनि खे इज़त सां ॾिसंदा हुआ। 3 ॾहाका साल में अहिड़ा आहिनि जिन खे सहाबा इज़तुन एतराम सां ॾिसंदा हुआ। हिकु ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾिहाड़ा 10 रातियूं, ऐं ॿियो मुहर्रमुल हराम जूं पहिरियां 10 ॾींहं 10 रातियूं, ऐं रमज़ान मुबारक जूं आख़िरी 10 ॾींहं 10 रातियूं। न को नथा चओ सुभान अल्लाह, ईअं थोरी। हबीब करीम जा उम्मतियो अरब सगोरा मुहर्रमुल हराम सां एडी मोहब्बत कंदा हा, एतरी इज्जत कंदा हा जो मुहर्रम में जंग न कंदा हा, झेड़ो न कंदा हा, वेड़ न कंदा हा, एतरे क़दर एहतियात कंदा हा जेकॾहिं को पुट खे पीउ जो कातिल साम्हूं नज़र अची वियो या वरी पीउ खे पुट जो कातिल नज़र अची वियो त ताक़त हूंदे बि हुनखे कुझु न चवंदो हो इज्जत वारे महीने में साम्हूं पियो आहे। मुहर्रम में मुहर्रम पूरो थिए त ख़बर पवंदी। ऐं असां वटि सिलसिलो अलॻि आहे, असां वटि झेड़ो ई मुहर्रम में कंदासीं। ॻाल्हाए मां ग़लति थो चवां? आशिक बाहियूं, अहल बेत जा दीवाना बाहियूं, मुहर्रम अल हराम जी इज्जत कयूं था, पर मुहर्रम में झेड़ो कंदासीं, झगड़ा कंदासीं, मस्जिद में झेड़ो, इमाम बारगाह में झेड़ो, मुल्ले जो मवाली सां झेड़ो टकरा। ये सब झेड़ा खत्म करे पाण में भाइर थी रहो। जंहिंते तव्हां कलमो पढ़ियो आहे उन ते असां बि कलमो पढ़ियो आहे। जीअं हसन हुसैन सोहणा तुंहिंजा हल, ईअं हसन हुसैन सोहणा मुंहिंजा बहंद सॼी जमायत जा। आहे या न बा? आयत करीम जे काम पढ़ी आहे, यहाँ आयत तत्हीर जे नाले सां मशहूर आहे। कुरान करीम फुरकान अज़ीम के तवज्जो सां ॿुधो, पर पहिरियां गजी बुलंद आवाज़ सां जागी इहो अक़ीदो रखी दुरूद सलाम पढ़ायो त असांजो हे दुरूद मदीने जो मीर मदीने में ॿुधे बि थो, असांखे ॾिसे बि थो। आहे अक़ीदो? पोइ गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैका। अल्लाह फरमाता तो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबकुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह फरमाता तो अल्लाह जो इरादो आहे, कंहिंजो इरादो? ॾाढा चो कंहिंजो इरादो? इरादो तूं बि कंदो आहीं, इरादो मां बि कंदो आहियां, इरादो सभई कंदा आहिनि, पर तुंहिंजे ऐं मुंहिंजे इरादे ऐं अल्लाह जे इरादे में फ़र्क़ु आहे। तो इरादो कयो त जलसो करणो आहे, साउंड घुराइणा आहिनि, इरादे करण खां पोइ वरी निज़ाम जोड़ींदो आहे, सिलसिलो ठाहींदो आहे, हीअं बि करणो आहे हीअं बि करणो आहे, उन जे लाइ कोशिश शुरू कंदो आहे। पर अल्लाह ताला जो इरादो अजीब आहे। अल्लाह फरमातो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन
यकूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला जे कम जो इरादो कंदो आहे ख़ुदा खे मीटिंग जी ज़रूरत न पवंदी आहे, मुशावरत जी ज़रूरत न पवंदी आहे, सेटिंग करण जी ज़रूरत न पवंदी आहे। अल्लाह फरमाए थो मां चवंदो आहियां कुन थी त कम पंहिंजो पाण थी पवंदा। एॾो ख़ुदा तो इरादो करे कुन सां बिना थंभ जे आसमान पीहारे फिटी कयईं, कुन सां 7 आसमान पैदा कयईं, कुन जे ज़रिए 7 ज़मीनूं ठाहे छॾियईं, कुन जे ज़रिए ख़ुदा ताला इंसान खे पाणी जे क़तरे मां ठाहे छॾियो। मुंहिंजा अल्लाह क़ादिर मुतलक़ आहे, इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर। इहा अल्लाह जो शान आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती उहो रब इरादो थो करे, पर कहिड़ो? इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत। अल्लाह जो इरादो आहे ऐ अहल बैतो तव्हां खां रिज्स खे परे रखे छॾे, रिज्स खे परे रखे, पलीदी खे परे रखे। पलीदी तव्हां जे वेझे ई न अचे, तव्हां खे पाक बनाए। पाक बनाइण मतलब छा? हबीब जा अहल बैतो रब जो इरादो आहे तव्हां जे वेझो बि पलीदी न अचे, पाक पाक हुजो। पर जेको तव्हां सां मोहब्बत करे नक्शे कदम ते हले ऐं जंहिं ते तव्हां निगाह फरमायो अवां उनखे बि पाकल पाक बनाए छॾियो। कंहिंजे लाइ थोरो इरादो करे अहल बैत ॻाल्हायो, कंहिंजे लाइ सम्झो अथा, कंहिंजे लाइ रब थो चए, रब जो इरादो आहे अल्लाह जो अहल बैतो पलीदी तव्हां जे वेझे ई न अचे। अल्लाह थो चए मदीने जे मीर जे अहल बैत खे हेरे मुरे ने हारियो। अहल बैत केर आहिनि? 3 नज़रिया आहिनि। हिकिड़ो नज़रियो ख़ारिजिन जो, ॿियो नज़रियो राफ़िज़िन जो, टियों दर्जो आशिकनि जो, तुंहिंजो ऐं मुंहिंजो। ॾाढा छो? कहिड़ा 2 नज़रिया? ख़ारिजिन जो नज़रियो आहे त मदीने जे अमीर जूं घर वारियूं अहल बैत आहिनि, पर सय्यदा खातून जन्नत इमाम हसन ऐं हज़रत हुसैन ये अहल बैत में न आहिनि। राफ़िज़न जो वरी अक़ीदो आहे त इमाम हसन हुसैन खातून जन्नत मौला अली ये अहल बैत आहिनि, पर मदीने जे अमीर जूं घर वारियूं अहल बैत न आहिनि। पर तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो सभिनी खां भलो आहे, सभिनी खां सचो आहे, क़ुरान ऐं हदीस जे ऐन मुताबिक़ आहे। अदब वारो अक़ीदो इहो आहे त मदीने जे मीर जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं बि अहल बैत में आहिनि, त मुस्तफ़ा जा बच्चा बि अहल बैत में आहिनि। टाइम थोरो आहे, उन हिसाब सां अर्ज़ कयां। आयत करीमा लथी, मुंहिंजा सोहणा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक में वेठा हुआ। हुजूर चादर पाईंदा हा। छा पाईंदा हा? ॾाढा चो मुस्तफ़ा चादर पाईंदा, रब खे ॾाढा वणंदा। ॾाढा त चओ न, तूं बि चवंदो न महबूब वार तो हीअं ठाही त हीअं थो वणी। जहिड़ा ॼट जाहिल शाइर तहिड़ा पढ़ण वारा, पर कुर्बान वञा तव्हां ॿुधण वारनि खां। ही तुंहिंजी मुंहिंजो सोच वाह जो थो लॻी, पर मुस्तफ़ा मुज़म्मिल वारी चादर वेड़े वे रब खे एॾो वणे। रब चया अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला। ओ चादर वेड़ण वारा हबीब ॾाढा चो या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर। हबीब चादर पायो वेठा हल, चादर मदीने जे मीर जे मथां आहे। फरमाइनि था अलीउल मुर्तज़ा किथे आ? केर किथे आ? ॿुधो अथव अली? अली ॿुधो अथव? जन ॿुधो आहे मौला अली सेहत मथे कयो मां ॾिसां। बाला अली साईं खे मञो बि था?
असां चवंदा आहियूं अली अली बोल दीवाना, अली अली बोल दीवाना, चो अली अली बोल बोल दीवाना, अली अली बोल दीवाना, अली अली बोल दीवाना। शेर खुदा केर गाला अगर केर अली उल मुर्तजा शेर खुदा असदुल्लाह अल गालिब हीअं जो हक़ न करे दरिया मां पाणी हिक पासे थी वञे, दरिया रस्तो ॾेई छॾे। हीअं जो शींहं जी नज़र मौला अली जे मुंडीअ ते पए मोहर ते दाह करे पोते भॼे मौला मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो शेर हिते थो रहे, अॼु माफ़ी मिले वरी न अच। केर अली शाह मर्द शेर यज़्दा कुव्वते परवरदिगार। चवनि था 600 मण जो दरवाज़ो पट्टे आंगुर सां उछलाए छॾे। चओ न सुभान अल्लाह। अहिड़े अलीअ खां केरु ज़ोरी खिलाफ़त खसे सघे थो? ॾाढा चओ जंहिंजे हथ में ख़ुदावंदी ताक़त ऐं पावर हुजे उन जे खां केर थो ज़ोरी खिलाफ़त खसे सघे? केर थो ख़ातून जन्नत जे मथां हथ खणी सघे? कंहिंमें दम जो मौला अली जे हूंदे ख़ातून जन्नत जे दरवाज़े खे ॿाहिरि साड़े माज़अल्लाह न न न कूड़ा ठाह न ठाह। अली उल मुर्तज़ा उहो शेर आहे, हथ खणंदो ईंदो आहे, रब खे वणंदो ईंदो आहे। शाह मर्द शेर यज़्दा कुव्वते परवरदिगार। मुंहिंजे ख्याल में तव्हां राज़ी न आहियो तक़रीर ॿुधण। शाह मर्द शेर यज़्दा कुव्वते परवरदिगार, लाफता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। अली जी तलवार हीअं जो लॻे त मरहब खे चीरे, घोड़े खे चीरे, लोही खोद खे चीरे, हीअं ज़मीन ते पए, ज़मीन ताह करे मौला अली जी तलवार खां बचा। अहिड़े अलीअ खां केरु ज़ोरी कंदो अदा? सवाली पैदा न आहे। चो सवाली, ज़ोर सां चो सवाली पैदा न आहे। ख़ुदा जे कहर खे केरु दावत न ॾे। चंद टकनि जे करे, हिन पेट खे पालण जे करे मदीने जे मीर जे प्यार जे मथां इल्ज़ाम हणण खां बहितर आहे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। मौला अली जी तारीफ़ जेतिरी पढ़े सो कर, मां बि कॾहिं मुंहिंजा आलिम तोसां गॾु। असां इहे बि चवंदा आहियूं चिरागे हिदायत वजूदे अली है, मोहम्मद के जलवे हैं रूए अली में, नज़ारे हसी सीरते मुस्तफा के नजर खूब आते हैं खूए अली में। सुभान अल्लाह। चो चो अल्लाह अकबर। मुझे हबीब जा उम्मतियो साईं फरमान था फदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलियन व फातिमत व हसन व हुसैन। मदीने जे मीर मौला अली के सॾियो आहे। अली उल मुर्तज़ा शेर खुदा केरा, आलिम बि अली आहे, रईस बि अली आहे, मुफस्सिर बि अली आहे, इल्म जो बहर बि अली आहे। ॾाढा चो इल्म जो बहर। साईं पियो जंग ते नहरवान, ॿुधो त नहरवान इलाइक़ो आहे। जंग ते वियो फौजी हज़ारे गॾहनि, जॾहिं रस्ते में हिकिड़ो पैगाम मिलियो, वेठा साईं फलाणो यहूदी राहिब उहो तो चए अलीअ खे झलियो अॼु जंग ते न वञे, जो साईं जो सितारो गर्दिश में आहे, जंग में हाराईंदो। कंहिंखे चयूं मौला अली खे। ॾाढा जो कंहिंखे चयूं? साईं मुस्कुराए ॾिनो, मौला अली खे तो चयो। साईं फर राहिब किथे आहे? चएसि हिते अथसि, साम्हूं घर अथसि, पर मैंने खे चयो मूं ॾे ईंदो या मां हेॾे अचांसि।
हुनखे ॿुधायोसीं मौला अली चए हेॾे ईंदो या मां अचां? अली मां थो हलां। आयो साईं फरमाया हाणे चओ। चई साईं तव्हांजो सितारो फलाणो आहे, इहो सितारो गर्दिश में आहे, न वञो हाराईंदो। साईं मुस्कुराए फरमाया तो राहिब मूंखे तो पढ़ाई, तोखे ख़बर ई कहिड़ी आहे? चईं मां इल्म नुजूम जो माहिर आहियां, इल्म नुजूम जो माहिर आहियां। मौला अली फरमायो एॾो माहिर त ॿुधा तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? चई जुती आहे। साईं जुती के हेठां चइसि मिट्टी आहे, मिट्टी के हेठां चइसि पाणी आहे। साईं विच में ॿियो चइसि का ख़बर कान्हे। साईं फरमाए वाइदो कर, जे मां जेका शइ ॾसियां ऐं तोखे कढी ॾियां सची ॻाल्हि थिए, वाइदो कर मुंहिंजे सोणे नबी ते कलमो पढ़ी मुस्लमान थींदे। ॿी का ॻाल्हि आहे न त मुस्लमान थी वाइदो। शेर खुदा फरमायो राहिब तुंहिंजे पेरनि हेठां चप्पल आहे, चप्पल जे हेठां ज़मीन आहे। हेतिरा हथ हेठ खोटींदे हिकिड़ो लोटो पियल आहे, लोटे में 70 सोना दीनार पियल हल। उनखे ॿाहिरि कढंदे त उन ते लिखियल हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन राहिब जो साईं कढी ॾेखारियो। साईं हुकुम कयो आहे हेठां खॾो हयो वियो आहे, हेठि निहारी त वाकई लोटो आहे। लोटे खे खोलींदा 70 दीनार सोना पिया हल। उन ते कलम लिखियो पियो आहे। राहिब हैरान आहे, चाहे थो अली तोखे कीअं ख़बर पई लोटो आहे? साईं फरमाया तड़े चरिया राहिब तोखे ख़बर ई कहिड़ी आहे? जॾहिं मां मुस्तफ़ा करीम सां गॾु मस्जिद नबवी में वेठो हुउसि, उते मदीने वारे फरमाया अली नहरवान ॾे वेंदे रस्ते में राहिब तोखे हीअं हीअं चवंदो, उन खां पुछजां तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? मां चयो साईं तव्हां ॿुधायो। मदीने वारे फरमायो राहिब ॿुधाए न सघंदो, तूं चइजांसि राहिब हेठि लोटो हूंदो, लोटे में 70 दीनार सोना हूंदा। अरे राहिब मदीने वारे मूंखे पहिरियां ई ॿुधाए छॾियो। हीअ अलीअ जो इल्म। वेठो आहे कूफे जी जामे मस्जिद में, फजर जी नमाज पढ़ाई, नमाज पढ़ाए हिकिड़े साथी खे मोकिलियई, अबा वञ फलाणी घर में ज़ाल मुड़स जो झेड़ो पियो थो हले, हिन खे वठी आ, इन्हनि खे ठाहीं। छा कयूं? ज़ोर सां ज़ाल मुड़स खे ठाहीं, ज़ोर सां चयो छा चयूं हिननि खे? ऐं तहीं छा चवंदा हो? भुल मिले त वेढ़ायूं, भुल मिले वेढ़ायूं। ॿियो त ठहियो पर पीउ भाइर उहे जॾहिं निकाह थींदो, कुंवार रवानी थींदी, कुंवार मिड़े पकाए सां रोंदी बि आहे, पहिरीं राति रोंदी आहे। पोइ दिलास ॾींदे पीउ भाउ चवंदसि अम्मा अदी वञो ख़ैर आहे, हरू भरू ड्रिज न जे टर टर करे न हली अचिजां, ॿ लोला तुंहिंजा लभी पहुता। ही आहे असांजी हिदायत। होॾा ख़ातून जन्नत जी शादी मौला अली सां थी आहे। ॾाढा चो घोट मौला अली कुंवार फातिमत ज़हरा, जोड़ी ॾाढी भली। निकाह थियो, मदीने जे मीर सोणे अलीअ खे घुरायो। अलीउल मुर्तज़ा जी बाह खां वठी ख़ातून जन्नत जी बाह मां वठी ख़ातून जन्नत जी बाह अलीअ जे हथ में ॾेई फरमाइनि था फातिमा ही तुंहिंजो मुड़ुस अली आहे, अॼु खां पोइ हिन जे मथां तुंहिंजो हक़ आहे, एतिरो हक़ तुंहिंजे मथां आहे जो फातिमा जेकॾहिं मां पीउ तुंहिंजे दरवाज़े ते अचां, अम्मा हल त कअबतुल्लाह जे हज ते हलूं, जेसिताईं अली मोकल न ॾे तेसिताईं मूं बाबे सां हलण जी बि तोखे शरीयत मोकल नथी ॾे। बाबो नबी कुंवार ख़ातून जन्नत जहिड़ी, घोट मौला अली जहिड़ो, ऐं कमु कहिड़ो हज, कमु कहिड़ो? त ॻाल्हायो त सही, कमु कहिड़ो?
हज एडे भले कम जे लाइ बि पंहिंजे बाबा सो बि न पी अलीअ जी मोकल खां सवाइ इजाज़त शरीयत बि सेखारियो पंहिंजे घरड़नि में। मां अमड़ने भेनरनि खे चवंदो मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण शरई मसाला सिखो अहिड़ो भलो कमु कयो जो क़यामत जे ॾाढे ख़ातून जन्नत सां गॾु जन्नत में हलो। जीअं नमाज़ मर्दनि ते फर्ज़ आहे ईअं औरतुनि ते फर्ज़ आहे। मर्दनि खे घुर्जे औरतुनि जे मुंहुं न पवनि, औरतुनि खे घुर्जे पर मर्दनि जे मुंहुं न पवनि, पर्दो कनि। सोट या मसात आहे एतिरे क़दुर शरीयत थी चइजे भाउ भाउ जे घर वञे पहिरियां दर खड़काए, भाउ घर आहे त वञे न आहे त न वञे। अब शरीयत सिखण फर्ज़ आहे, नाराज़ न आहियो ॻाल्हायो। अल्लाह खातून जन्नत सैयदना अली मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम चो सुभान अल्लाह। साईं फरमायो तण खे वठी चो ठायूं, माण्हू बि उनखे वठी आयो। साईं फरमायो छा ते पिया वेठो? माई चए थी साईं मुंहिंजा हक़ अदा नथो करे, मुंहिंजा हक़ अदा असां त कंदा आहियूं। सॼो ॾींहुं मुछुनि खे वट होटलुनि ते पिया धिका खाऊं, मायूं वीचारियूं सॼो ॾींहुं बनीअ में कमु कनि। हीअ असां हक़ था अदा कयूं। औरत जो कमु दर जे अंदरां आहे, मर्द जो कमु ॿाहिरि आहे। चैन दीवारुनि जे अंदर औरत जो कमु, ॿाहिरि मर्द। औरतुनि जो तुंहिंजे मथां हक़ आहे, न्याण जे मथां ज़ुल्म न कर, औरतुनि जे मथां ज़ुल्म न कर, घर वारनि ते ज़ुल्म न कर, माइरूं भेनरूं ते ज़ुल्म न कर। जेके हक़ शरीयत रखियल उनखे हक़ ॾे, रब बि राज़ी थिए, रब जो हबीब बि राज़ी थिए। मुझे हबीब करीम जा उम्मती हो गाल परे न हली वञे। हज़रत अली मुर्तज़ा फरमाया छा था वड़ो? माई चईसी साईं मूंसां शादी कई अथई, निकाह कयो अथई, मुझे वेझे ई नथो अचे, मुंहिंजा हक़ अदा नथो करे। साईं फरमाइनि था ईअं ॻाल्हि हा? मर्द चयो हा साईं। छो? साईं शादी मां सिक सां कई आहे, पर मां ॾिठी नहीं। जीअं जो घर में आई मां जो कपिड़ो हटाए ॾिठो, मूंखे इन खां सख़्त नफ़रत थी वई आहे। सख़्त अली जो इल्म ने हार जा, सख़्त नफ़रत। शेरे खुदा फरमाया छो? चेसी ख़बर ही ना। साईं समझी आ, फरमाया ठीक आ तो पासे थी वी। औरत के फरमायो गाल बुध, जेका गाल मां पुछां सच्ची ॿुधाए जा, कूड़ न हणजा न त तुंहिंजो कूड़ मूंखां लिकी न सघंदो। अली आ साईं अॻियां बि शेरे खुदा है, जैसे आ कूड़ न हणंदम। साईं फरमायो तो जवानी में गलतकारी कई, पंहिंजे सौट सां तो ज़ना कई, उन मां तोखे ॿार पैदा थियो हो। हा साईं। फरमाया तो पंहिंजे मां सां ॻाल्हि कई ही? हा साईं। तुंहिंजी मां ॿार खे लिकाइण जे लाइ, इज़त खे बचाइण जे लाइ झंग में ॿार ॼणायो तोखां? हा साईं। फरमायूं जॾहिं ॿार छॾे मोटे पई, हिकिड़ो कुतो आयो, उन ॿार खे चटण जी कोशिश पियो करे, तो परे खां पत्थर हणी कुते खे जोड़ायो, पर उहो पत्थर कुते खे न लॻो हो, ॿार जे मथे ते लॻो हो। उतां रत पियो वहे तो वरी रए सां उनखे गंढे वई है, जो मां हीअं बर्दाश्त न करे सघी हुई है, उनखे पंहिंजे कपिड़े सां रए सां गंढे वई है, पट्टी ॿधी वई हुई है। हा साईं ॻाल्हि सची आहे। फरमायो थोरनि ॼाण खां पोइ तां काफ़िलो आयो, उन ॿार खे खणी हलियो वियो, उहो ॿार वॾो थियो, उन वॾे थियण खां पोइ क़िस्मत सां तुंहिंजे तोसां गॾु थियो, तोसां उन सां शादी थी। ही तुंहिंजो मुड़ुसु न, ही तुंहिंजो पुटु आहे। पोयां पटको हटाए निहारींदी है त हिन जाइ ते पत्थर जो निशान अॼु बि मौजूद आहे। वाह सोना अली तुंहिंजो इल्म कोन चई सुभान अल्लाह। सोनो अली आयो, मदीने जे मीर पंहिंजे चादर जे अंदरां दाख़िल कयो। आहे यादगिरी
जातिल फातिमा उनका पो सय्यदा फातिमा ज़हरा आई जो सुभान अल्लाह केराई वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्लाह की पोती आमिना के पूर की बेटी सय्यदा तय्यबा ज़ाहिदा आबिदा खातून जन्नत चादर जे हेठां आई ॾाढा चो अब नबी साईं खे न्याणियूं घणियूं ॾाढा चो नबी साईं खे न्याणियूं घणियूं हथ खणी चो नबी साईं घणियूं न्याणियूं जोर सां घणियूं न्याणियूं मुस्तफा खे चार सगियूं संदन अम्मा खदीजतुल कुबरा मां मदीने जे मीर खे चार न्याणियूं जोर सां घणियूं न्याणियूं वडे में वडी मां बीबी ज़ैनब सां नंढे में नंढी सय्यदा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा सवाल इहो आहे जे नबी साईं के चार न्याणियूं हूं त पोइ चादर में हिकड़ी छो आई ॻाल्हायो सवाल आहे न ॿोली त सिंधी आहे मुंहिंजी अलाए छो ख़ामोश थी रही सम्झो नथा या ॿोली त ॿी कान्हे मिठा खुदा तो के अहल बैत सदके गंज दे जोर सां आमीन चो सुभान मुस्तफा जे बच्चन जे सदके खोल तो खुदा तुंहिंजे दिलनि खे खोले छॾे ये दिल जो तालो हूंदो आहे हबीब जा उम्मती हो सवाल इहो आहे जेकॾहिं मुस्तफा के चार न्याणियूं चादर जेठा हिकड़ी छा लाई जवाब इहो आहे कुरान में लिखियल आहे चार न्याणियूं हदीस में लिखियल आहे चार न्याणियूं तारीख़ में लिखियल आहे चार न्याणियूं हिकड़ी न्याणी मञण वारनि जे 15 किताबनि में लिखियो पियो आहे त मुस्तफा के चार न्याणियूं पर इन सवाल जो जवाब ॾियां छो न आयूं हुन जा ॿ जवाब हिकु जवाब ही आहे त ही 10 सदी 10 हिजरी में ही वाक़ियो पेश आयो आहे 10 खां पहिरियां मुस्तफा करीम जूं टे न्याणियूं पहिरियां फोत थी वयूं हुयूं ई न त अचनि केॾां ॿियो सवाल ही त न अचण न हुजण जी निशानी कान्हे न अचण न हुजण जो दलील न आहे मिसाल असां 5 भाइर आहियूं हिते मां हिकिड़ो आयो हिते मां ईअं चइबो त मौलवी साहब अकेलो पीउ खे पुटा ॿिया अथसी कोन बाक़ी 5 भाइर आहिनि चयूं हुजनि हा त हिते अचनि हा तुंहिंजी मर्ज़ी हलंदी या ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जी मर्ज़ी हलंदी ॿियो जवाब शेर खुदा के भाइर घणा हा केर ॿुधाईंदो सुभान अल्लाह ॾाढा चो शेर खुदा के ॿिया भाइर घणा हा नथा ॿुधायो टिकेट भरियो ॿिए दफ़े रसीदो सां अॼु एतिरो जवाब ॾियाव शेर खुदा के ॿिया भाइर हा पर चादर हेठां सुणो अली अकेलो आयो पोइ छा चवंदे अली साईं खे ॿाहिरि कोन इहो जवाब बि ग़लति आहे मदीने जे मीर खे चार न्याणियूं पर जीअं अली सभिनी भाइरनि में शान वारो आहे अम्मा खातून जन्नत सभिनी भेनरुनि में शान वारी आहे अली भाइरनि में नंढो आहे अम्मा खातून जन्नत भेनरुनि में नंढी आहे ॾाढा चो पोइ केरु आयो उन चादर हेठां मौला अली आयो अम्मा खातून जन्नत आई हो केरा फजा अल हसन फअदखलहु फीह उन का इमाम हसन आयो उनखे मदीने जे मीर चादर दा दाखिल कयो केरा इमाम हसन ॾाढा जो केरा आयो केड़ो हसन जंहिंखे पहिरियां मदीने जे मीर सैयद सॾियो त मुंहिंजो ई पुट सैयद आहे उनखे चादर में दाखिल क्यों वो हसन
मुजतबा सैयदुल अस्फिया राकबे दोशे इज्जत पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम चौचो शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए सोने हसन के जा दाखिल फरमायो उन खां पोइ केरा फजाल हुसैन फअदखलहु फीए उन खां पोइ दिलबर हुसैन आयो केरा आयो जोर सां जो केरा आयो जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाना का वायदा वफा कर दिया घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया उस हुसैन बिने हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम अल्लाह अकबर सुनो हुसैन केड़ो हुसैन जमदे जाम ॾाढा चओ ही मुहर्रम जो महीनो केड़ो बाबा ॾाढा मुहर्रम नालो सही खणो केड़ो महीनो है मुहर्रम इस्लामी तारीख में हिन महीने में केतरा वाक़या था कदे पढ़ो दीन तुझी मुझी मर्जी सां न हलंदो ऐं मुहर्रम जो महीनो 61 हिजरी खां वठी थो रही आहे कदहिं खां आहे रब चए थो जॾहिं खां ज़मीन आसमान हा 12 महीना तॾहिं खां वठी मुहर्रम भी आहे दीन बि मुस्तफा खां वठी शुरू आहे मुहर्रम में जेके कम थींदा हा तॾहिं खां हा मुहर्रम मदीने जे मीर जे दौर में बि आयो ॻाल्हाए अॾा चओ गौसे आज़म ॿुधो अथई ॾाढा चओ गौसे आज़म दस्तगीर पादशाह पीर ॿुधो अथव सुभान अल्लाह गौसे आज़म इमाम मुक़ाम थकिजी पिया वॾा कोन थकायो पक गर्मी थिएव थी चङो भला कोन थकायो न चङो हथ मथे खणो जेके थकिजी पिया आहियो सुभान गौसे आज़म इमाम मुक़ाम का जलवाए शान कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सोहणे गौसे आज़म लिखियो आहे त मुहर्रम में इबादत कंदा कयो जो रब मुहर्रम में इबादत कबूल कंदो आहे पर वॾे में वॾी इबादत आहे त मुहर्रम में रोज़ा बि रखो गौसे आज़म तो फरमाए त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास का रिवायत आणी फरमाया तो मन साम यौमन मिनल मुहर्रम फलहु बिकुल यौमिन 30 यौमन साईं फरमाया तो जे मुहर्रम में हिकिड़ो रोज़ो रखो अल्लाह ताला उनखे सॼे महीने जो सवाब अता फरमाईंदो आहे दीन 61 हिजरी खां पोइ न थियो आहे दीन मुस्तफा खां आहे सोहे रसूलुल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मदीने पाक में हिजरत करे आया त ॾिठो त नसारा रोज़ा था रखनि
रोज़ा था रखो बनी इसराइलियो जैसे इन ॾिहाड़े आशुरे वारे ॾहीं जे ॾींहुं रोज़ो छो रखियो अथव ते इन ॾींहं ते हज़रत मूसा खे दरिया मां रब रस्तो ॾिनो ऐं फिरौन खे गरक कयो उन ख़ुशी में असां शुक्राने तौर ते रोज़ो रखंदा आहियूं। साईं फरमाए पियो मूसा त मुंहिंजे वेझो आहे मां नबी आहियां अॼु खां पोइ असां रोज़ा रखंदासीं। 10 मुहर्रम जो ॾींहुं थींदो हो मुंहिंजा सुहिणा नबी फजर पढ़ी वेहंदा हा फरमाईंदा सहाबियो जी साईं कंहिं रोज़ो आहे साईं मूंखे यादि रखो जेके रोज़ो आहे ठीकु आहे जंहिं रोज़ो न रखियो आहे हींअर खां शाम ताईं कुझु न खाए पीए गम नालो बुख उन ते गम घणो थींदो आहे या थधी बोतल पीअण सां गम वधंदो आहे ॻाल्हाए त सही बुख ते उन ते गम वधंदो आहे घणो थींदो आहे तकलीफ़ थींदी आहे करबला शहीदनि जी उन यादि ईंदी आहे या वरी मिल्क रोज़ पीअण सां वॾी बिरयानी मुर्गी वारी ठाहिण सां असां पाण ठाहींदा मां झलिया नथो भली माण्हू खे खारायो पर दीन इन शइ खे रुगी न समझी वई हो तो दीन ही आहे न नमाज न रोज़ो न क़ुरान न सजदो न कलमो न तहज्जुद ये ॾिहाड़ा गफ़लत में गुज़ारे न 10 मुहर्रम जो रोज़ो रखी त भली रख नथो रखी त न रख मसलो कोन्हे छो त नफ़ली रोज़ो आहे रखंदे सवाब थींदो न रखंदे गुनाह कोन थींदो पर मुंहिंजे चवण जो मक़सद इहो आहे इन्हनि घड़ियुनि खे रायगा न कर गफ़लत में न गुज़ार 5 वक़्त नमाज़ पढ़ मदीने जे मीर ते दुरूद पढ़ उहो कम कर जेको रसूलुल्लाह पाण कयो आहे उहो कम कर जेको अलीउल मुर्तज़ा कयो आहे मुहर्रम में उहो कम कर जेको हज़रत इमाम हसन कयो आहे सूरह हुसैन कयो आहे करबला जे शहीदन कयो आहे ऐं करबला खां पोइ इमाम ज़ैनुल आबिदीन करे ॾेखारियो आहे असांखे इहो फिक्र आहे उहो कमु कयो जो महबूब राज़ी पंजतन बि राज़ी थिए तव्हां असां तव्हां सिर्फ़ु इहो सम्झाइण ईंदा आहियूं ॿियो को कमु कोन्हे न को इख़्तिलाफ़ आहे न को एतिराज़ आहे न को झेड़ो आहे सिर्फ़ु सम्झाइण मक़सूद आहे जो मुस्लमान भाइर आहियो मुस्लमान भाउ खे सम्झाइण भाउ जो हक़ आहे। हबीब करीम जा उम्मती कई वाक़िया मुहर्रम हराम में थिया सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो जो चवंदा हा पोइ मदीने जा माण्हू वरी हुज़ूर सां एॾी मोहबत कंदा त मुस्तफ़ा जे ज़ुबान मां निकितल लफ़्ज़ पर ते अमल कंदा पाण तो रोज़ो रखंदा हा पर ॿारनि खे बि रोज़ा रखाईंदा हा तव्हां चवंदो कीअं ॿारनि खां उन बर्दाश्त थींदी छा बुख बर्दाश्त थींदी ॿिया ॿार त ठहियो हदीसुनि में ईंदो आहे त खीर पिया त ॿार बि मदीने जा रोज़ा रखंदा अब खीर पीअण वारो ॿार हर खीर घुरंदो आहे उनखे कीअं खीर खां पुंज त बर्दाश्त थींदी बुख पर ॻाल्हि ॿुधो हदीसुनि खे सीरत खे मौजज़ात खे पढ़ो 10 मुहर्रम जो ॾींहुं थींदो हो मदीने जा माण्हू फजर पढ़ण खां पोइ पंहिंजा ॿार खणी झोलनि में कुल्हनि ते कच्छ ते मुस्तफ़ा करीम जे दरबार में पहुचंदा हा या रसूल अल्लाह ही बुख बर्दाश्त न कंदो रोज़ो कीअं रखायूं मुस्तफ़ा पंहिंजी लुआबे दहन कढंदा हा हुनजे फात में विझंदा हा सॼो ॾींहुं खीर पीअण वारे ॿार खे बि बुख कान लॻंदी ॾाढा चो हिकिड़ो सवाल पुछां नाराज़ न थींदो घणो करे गाॾियुनि में रक्षनि माण्हू नूहा हलाईंदा कॾहिं थोरो लफ़्ज़ हुननि ते गौर कर त चवे छा थो कॾहिं गौर कर बस दावत तो कया थो ॾियां गौर कर चवे छा थो खुदा जो कसम उहे अल्फाज़ चया वेंदा आहिनि जेके मुंहिंजे सोणे हुसैन जे लाइक़ बि न आहे वो शेर जा पुट शेर सवाल ही आहे त जंहिं ॿार मदीने जेके हिकिड़ो दफ़ो लुआब जी ज़री मुस्तफ़ा विझे शाम ताईं न उञ लॻे न बुख लॻे हिन हुसैन खे त 2 साल मुस्तफ़ा करे पंहिंजे लुआब दहर जूसराई आहे हिन हुसैन खे मदीने जे मीर झोली में खेॾायो
इन सुणे हुसैन जी दलेरी में को शक ॻाल्हि आहे शेर ख़ुदा जे बचड़नि जे दलेरी में को शक हुननि करबला जे मैदान खिली मल्हायो आहे तॾहिं अजमेरी साहब फरमाए थो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन असां चवंदा शाह हुसैन बादशाह हुसैन तू तो चई मज़लूम हुसैन असां यज़ीद के ज़ालिम चवंदा आहियूं हुसैन साईं के मज़लूम न चवंदा आहियूं चवंदा हुसैन तो बादशाह चओ चओ हुसैन सुहिणो आहे या न हज़रत हुसैन तुंहिंजो आला मक़ाम आहे न इहो आवाज़ थकल न वारो हज़रत हुसैन तुंहिंजो आला मक़ाम आहे सारी दुनिया जो सुहिणा सारी दुनिया जो सुहिणा तो ते सलाम आहे चो हज़रत हुसैन तुंहिंजो आला मक़ाम आहे हज़रत हुसैन तुंहिंजो आला मक़ाम आहे गाल इन ते वरी मां ओटी ईंदुसि पर पहिरियां ॿुधाए वञा हबीब करीम जा उम्मतीअ मुहर्रमुल हराम में पहिरियों कम इहो थियो जो सहाबन रोज़ा रखिया मदीने जे मीर रोज़ा रखिया टिनि ॾहाकनि खे सहाबन इज़त वारो सम्झो एतिरे क़दुर न के हदीसुनि में शहरुल्लाह अल्लाह जो महीनो मुहर्रम खे सॾियो वियो आहे मुहर्रम खे कंहिंजो महीनो सॾियो आहे मदीने वारे ॾाढा चओ मुस्लिम शरीफ के खोलियो शहरुल्लाह सॾियो वियो मुहर्रम के माना अल्लाह जो महीनो ॾाढा चओ अल्लाह जो महीनो जीअं हज़रत सालेह जी ॾाची के नाकतुल्लाह अल्लाह जी ॾाची सॾियो वियो ऐं जीअं काबे करीम के बैतुल्लाह सॾियो वियो ईअं मुहर्रम के शहरुल्लाह सॾियो वियो पोइ तुंहिंजो छा फ़ैसिलो आहे हुजे अल्लाह जो महीनो उनमें चरस बहले भंग बहले आफीम बहले सुल्फी बहले जना बहले कुलकूड़ बहले झेड़ो बहले न हले तो कुरान न हले जिक्र न हले नमाज न हले कुछ खुदा जो खौफ कयो खुदा जो कसम खण तो चवां जेको मुहर्रम में या हुआ कुरान का परे आ नमाज का परे आ सब्र का परे आ शुक्र का परे आ जेको दीन का परे आ वो इमाम हुसैन का भी परे आ इमाम हुसैन उन्हें जो जंहिंजी दिल कुरान सां आहे जंहिंजी दिल नमाज सां आहे व केर मुझे खणी मां हुजां मुझे हबीब जा उम्मतीअ शहरुल्लाह इन महीने के सॾियो वियो आहे ॿिया बि केतिरा वाक़ियात हिन में पेश आया आहिनि मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीअ हिन महीने में हज़रत हबीब करीम जे प्यारनि लिखियो आहे त हिकु रिवायत मुताबिक़ अम्मा सची ख़ातून जन्नत जो सोणे अलीअ सां निकाह थियो आहे हिकिड़ो कौल इन में ॿिया कौल बि आहिनि सय्यदा उम्मे कुलसूम मदीने जे मीर जी न्याणी उन जो निकाह हिक कौल मुताबिक हज़रत उस्मान गनी सां मुहर्रम जे महीने में थियो आहे ज़कात वसूल करण जे लाइ बाकायदा आमिल मुक़रर कया विया मुहर्रम में निहावंद जो इलाको फतह थियो अमीर उमर जे दौर में महीनो मुहर्रम जो चओ न सुभान अल्लाह हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत पहिरीं मुहर्रम मुताबिक हज़रत उमर जी शहादत पहिरीं मुहर्रम ते थी आहे इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी शहादत बि 10 मुहर्रम ते थी आहे ऐं मातम जी शुरुआत कॾहिं थी ॿुधायां मातम बि हिते हले थो मातम
थे थो अमा ॾिठो हूंदो इहो कॾहिं शुरू थियो आहे किताब पढ़ो तारीख़ पढ़ो इमाम हुसैन जो वाक़ियो करबला जो को थियो आहे उहो थियो 61 हिजरीअ में ऐं मातम जी शुरूआत थी आहे 352 हिजरीअ में 300 जोर सां चओ 300 वाक़ियो करबला थियो आहे 61 हिजरी में मातम पिटण शुरू थियो आहे 352 हिजरीअ में ॿुधायो करबला जे वाक़िए खां घणा साल पोइ थियो आहे इहो पंहिंजे में कोड करे यादि करे छॾियो करबला जे वाक़िए खां पोइ थियो आहे जो उन टाइम में इमाम ज़ैनुल आबिदीन हो न उन टाइम इमाम मोहम्मद बाक़िर हो उन टाइम में इमाम जाफर सादिक हो न उन टाइम इमाम मूसा काज़िम हो न उन टाइम इमाम अली तकी हो न उन टाइम मूसा अली नकी हो न उते हज़रत इमाम अली नकी हो न हज़रत इमाम हसन अस्करी हो इन्हनि खां केतिरा सौ साल बाद में ही वाक़ियो थियो आहे मुजाहिदा कम उहो कयो जेको इमाम हुसैन ख़ुदि कयो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन करबला में कयो आहे करबला जे शहीदनि जेको कम कयो आहे उहो कहिड़ो हो सिर नेज़े ते हो उते बि सुणो हुसैन अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे रहियो हो छा बि पढ़ियो हज़रत हुसैन हिकिड़ी दावत मां तव्हांखे ॾियां कॾहिं थोड़ा 10 मिंट वेही सोचो अथव कॾहिं एॾो वाक़ियो आख़िर करबला जो थियो छा जे लाइ हिकु मामूली थोरी आहे असीं पढ़ंदा आहियूं त हियां छिजंदो आहे दिल मां दाह निकिरंदी आहे त कल्ह जंहिंजे चपल खे मुस्तफ़ा चुमियूं पे ॾिनियूं कल्ह जंहिंखे मुस्तफ़ा पंहिंजे पाक कुल्हनि ते खणी मदीने जे गले में चकर पियो ॾियारे कल्ह जंहिंजे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि पिया फातिमा मुंहिंजे हुसैन खे न रुआरजां अॼु उहो हुसैन जो पाक जिस्म करबला जे तपियल ज़मीन ते रत में तड़पी रहियो हो के मामूली वाक़ियो कोन्हे पर कॾहिं वेही सोच एॾो वाक़ियो आख़िर पेश छो आयो इमाम हुसैन मदीनो छो छॾियो मदीनो छॾण सवलो आहे हितां जा बीमार चवंदा आहिनि असां मदीने वञूं चवंदा आहिनि छो त हर हर हकीम दे मूंखे खणो छो त हर हर हकीम दे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो छो त हर हर अल्लाह मदीने मोकले पढ़ायो चो छो त हर हर हकीम दे मूंखे खणो चो छो त हर हर हकीम दे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमा ए अचो छो त हर हर चो छो त हर हर हकीम दे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो छो त हर हर तो मुंहिंजे दर्दनि जी बी दवा कानया मुंहिंजे दर्दनि जी बी दवा कानया मूंखे मदनीअ जरो ज़ेते घुमाए अचो छो त हर हर मूंखे उम्मीद या अल्लाह में घणी मां मदीने वेंदुस कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने वेंदुस कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने वञनि जेके हिन साल माण्हू मदीने वञनि तन में मुंहिंजो नालो बेलिखा ए अचो छो त हर हर
चो सुभान अल्लाह। हिते तूं सिकंदो आहीं, मां सिकंदो आहियां। मौला मदीनो ॾेखार जेको रहे थो मदीने, सुबह जो मदीने, शाम जो मदीने, मुस्तफ़ा जे हंजन में खेॾो मदीने में, हुजूर जे कुल्हनि ते चढ़ियो मदीने में, मुस्तफ़ा जे पाक ऐं बाज़ुनि जे हेठां पलियो आहे मदीने में। मुस्तफ़ा करीम हथ हथ में ॾींदा हा, इमाम हुसैन खे मथे खणंदा हा। इमाम हुसैन मुस्तफ़ा जे आंगन ते आंगुरियूं रखंदो हो, पेरनि ते पेर ॾींदो हो, हुजूर टेक ॾींदा ईंदा हा, सहारो ॾींदा ईंदा हा। हुजूर जे गोॾनि सां गोॾा मिलायो, वरी पेर रखंदो, मथे ईंदो हो, चढ़ंदो ईंदो हो, जे तूं ॾाकण ते चढ़ंदो ईंदो ही, हबीब हथ मथे कंदा ईंदा हा। एतिरो वेझो ईंदो हो जो मुस्तफ़ा जे अखियुनि सां अखियूं मिलंदियूं हुयूं, मुस्तफ़ा जे चपड़नि सां चप मिली वेंदा। कॾहिं सोच इन हुसैन करबला खे छो वसायो, 6 महीननि जो अली असगर छो कुर्बान कई, गाज़ी अब्बास जा बाज़ू छो कटराई, मासूम हज़रत 18 सालनि जो इमाम अली अकबर मुशाबिह पैगंबर उहो छो शहीद कयो वियो आहे। उन ते भुख ते तकलीफ़ूं सटियो पर मयार न ॾिनो कंहिंखे बि। आख़िर एतिरी तकलीफ़ छो सटऊं? क़ुरान करीम जे अहकामात खे नाफ़िज़ करण जे लाइ, दीन जे इज्जत ऐं अज़मत जे बुलंदी जे लाइ। छा जे लाइ? ईअं त सभु चवंदा आहियूं बाबा दीन जे लाइ कयूं, पर असां छा कयो आहे दीन जे लाइ? असां सबीलूं पीतियूं, बिरयानियूं खाधियूं, माल खाधा, बस। कॾहिं वेही सोच त सही यार, तुंहिंजी मुंहिंजी औकात छा आहे? मुस्तफ़ा जो उहो प्यारो बचियो आहे। मुंहिंजो सोणे नबी फरमाए जंहिंजो हुसैन सां प्यार आहे उन सां मां मुस्तफ़ा बि प्यार कंदो। ज़मीन ते रोवन त जन्नत मां मेवा पहुचनि, हिते पिया वॻा घुरनि जिब्रील जन्नत मां पियो खयो अचे। ॾाढा त चओ एॾा प्यारा जो मुस्तफ़ा करीम जो त उन सां प्यार हो, सहाबा किराम जो बि उन सां प्यार हो। अल्लाह ताला शाल अवां असांखे दीन सां प्यार नसीब फरमाए। अवां ॿुधंदा आहियो इमाम हुसैन करबला में आयो, शहादतूं थियूं, करबला खां पोइ छा थियो? कॾहिं ख़ुदा टाइम ॾिनो त इंशाअल्लाह अर्ज़ रखबो, पर एतिरे क़दुरु अर्ज़ कया मुस्लमान भाइरो, हुसैन साईं जा मुरीदो, हुसैन साईं जा चाहींदड़ो, जेकॾहिं तव्हांखे हुसैन प्यारो आहे, अहल बैत प्यारा हल, यकीन आहे मूंखे सभिनी खे प्यारा हल, त पोइ ख़ुदा जे वास्ते दीन सां प्यार कयो, दीन सां प्यार कयो, कुरान सां प्यार कयो, नमाज सां प्यार कयो, अहल बैत सां प्यार कयो, सहाबन सां प्यार कयो, कुरान करीम सां दिल लगायो, पाण में कुरान पढ़ो, ॿियनि खे बि कुरान पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे बि कुरान पढ़ायो। अम्मा बीबी सकीना घणनि सालनि जी ही करबला में? कन 6 सालनि लिखियो आहे। हिकिड़ी तारीख़ कान्हे करबला जे वाक़े जी, हिकिड़ी तारीख़ आहे कान, मां ॾाढी ॻोल्ही आहे लभे कान थी। करबला जे वाक़े ते जेको पहिरां किताब लिखियल आहे, असुल त उहो लभे नथो, पर जेको उन खां पोइ उन तां ॿियनि किताबनि जेको लिखियो उन मां उतारे उहो मूं वटि आहे। पहिरां करबला जी तारीख़ ते 61 हिजरी में वाक़ियो करबला थियो आहे। ही वरी 120 हिजरी माना करबला जे वाक़े खां 70-80 साल पोइ किताब लिखियो वियो न। उहो ॼाओ आहे मुसन्निफ ॼाओ आहे 90 में, 50 साल पोइ किताब लिखे। लूत बिन यहया अबू मिखनफ जे नाले सां उन किताब लिखियो। तारीख़ हिकिड़ी मिले थी, कन 6 साल लिखियो आहे बीबी सकीना जो, कन 11 सालनि जो, पर केतिरी बि आहे। 10 मुहर्रम जी राति इमाम हुसैन हिते हा। सुबुह जो थियो साईं साथियुनि खे घुरायो, अब्बा राति हिकिड़ी यज़ीदनि खां वरिती, ॿियो ख़बर दुआ घुरियूं थी सभिनी चयो साईं ॾाढियूं दुआऊं घुरियूंसीं। इमाम ज़ैनुल आबिदीन तो चए सोहणा मां राति 1000 नफ़िल पढ़िया ऐं 70 क़ुरान करीम जा ख़त्म कढिया। अम्मा बीबी सकीना थी चए बाबा मां बि क़ुरान करीम जा ख़त्म राति कढिया, हल सॼी राति जागी नमाज़ में तो बाबा ला दुआऊं घुरियूं। तूं पंहिंजे बच्चनि जी अहिड़ी तरबियत कर, मिठा क़ुरान पढ़नि। इमाम हुसैन जो प्यार क़ुरान सां आहे, जे तूं वाक़ई हुसैनी आहे त क़ुरान सां प्यार कर।
छा सा 10 मुहर्रम ते 9 मुहर्रम ते 8 मुहर्रम ते 7 मुहर्रम ते बाबा नमाज जैसे ही 10 दी नमाज माफ़ आहे ही जेको थियूं का इहो ही असां जे लाइ नमाज आहे मिठा तुंहिंजी मर्ज़ी मां वधी कुझु न अर्ज़ कंदुमि पर ॿाहूं ॿधी तो अर्ज़ कयां मतां क़यामत जे ॾाढे हुसैन सां जॻह शर्मिंदो न थियणो पइजी वञे बस एतिरो चवंदो सोए इहे कम उहे कम कर जेके सुणे हुसैन कया उन जे बचड़न कया अहल बैत कया जेको कुरान तरीक़ो दसियो जेको मदीने वारे तरीक़ो दसियो जेको महबूब जे बचन तरीक़ो दसियो उहो कम कयो जेकॾहिं न त क़यामत जी ॾाढे इमाम हुसैन साम्हूं शर्मिंदो न थियणो पइजी वञे जो मुंहिंजो मौला हुसैन चवई त कंहिंजे कढ लॻे जंहिंजे वात में सदाई नशो उन्हनि खां परे भॻे जंहिंजे ज़ुबान ते सदाई रब जो क़ुरान हो कोन बुधायो कहीं तो मां हुसैन जो धड़ त करबला में हो सिर नेज़े ते उते भी कुरान तो पढ़ा कुरान पढ़ाईंदो बच्चन के ॾाढा चओ तव्हां जे न ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह वॾी जामे मस्जिद आ साईं मौलाना इम्तियाज अली साहब इते पढ़ाइन तव्हां सभिनी खे इल्मु हूंदो साईं माशाअल्लाह आलिम भी आहिनि हाफ़िज़ भी आहिनि नेक भी आहिनि बालारा भी आहिनि अल्हम्दुलिल्लाह तो अव्हां खे गुज़ारिश आहे पंहिंजा बच्चा पढ़ायो